नाज़रीन, गंबट जे ख़ानगी तालीमी इदारे मज़हर मुस्लिम मॉडल सेकेंडरी स्कूल में साइंस और आर्ट्स के हवाले से तालीमी मेलो लगाया वियो। रिपोर्ट कर रहा है किशोर कुमार। गंबट जे निजी तालीमी इदारे मज़हर मॉडल मुस्लिम हायर सेकेंडरी स्कूल में बरोज़ा साइंस और आर्ट्स के हवाले से तालीमी मेलो मुनक़िद किया वियो, जैमें स्कूल के शागिर्दनि पारां खूबसूरत साइंस आर्ट्स जा मॉडल तैयार करे ॾिसंदड़नि खे हैरान करे छॾियो। तालीमी मेले में आयल सियासी समाजी अॻवाननि, तालीमदाननि, वालदेन, शागिर्दनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हर तालीमी इदारनि में साइंसी मेला थियण घुरिजनि, जंहिंसां शागिर्दनि में उत्साह पैदा थिए थो ऐं शागिर्दनि में मौजूद लिकियल सलाहियतुनि खे उजागर करण जो बहितरीन मौक़ो फराहम थिए थो। साइंस की अहमियत जी आहे ॻाल्हि त साइंस जेके असां न पढ़ंदासीं त टेक्नोलॉजी असां वटि न ईंदी ऐं टेक्नोलॉजी न हूंदी त असां दुनिया जे ॾाढो कमज़ोर क़ौमुनि में लिखिया वेंदासीं। तंहिंजे करे असां अहिड़े क़िस्म जा मेला जेके आहिनि, साइंसी मेला, ॿिया मेला त खोड़ लॻंदा आहिनि, पर हिननि मेलनि जी खोट ई जिन खे इंशा अल्लाह ताला तालीमी इदारा जेके आहिनि उहे पंहिंजो पूरा कंदा। ॿारनि जो टैलेंट ॾिसी, ॿारनि जो इंग्लिश में लैंग्वेज में ॻाल्हाइणु ॾिसी तमामु ॾाढी ख़ुशी थी। हे साईं बख़्त जी काबिशूं आहिनि। असांजो उस्ताद बख़्त जेको आहे तमामु महिनती माण्हू आहे। साईं मेमून साहिब जन जो स्कूल आहे त तमामु ॾाढा ॿार जेके महिनती आहिनि। गंबट में जेको साइंस एग्ज़िबिशन लगायो वियो आहे, यकीनन हूअं ई बि मज़हर स्कूल जी प्रोग्रेस गुड आहे ऐं अहिड़े दौर में साइंस एग्ज़िबिशन उते ॿारनि जी कॉम्पिटिशन वरी प्राइवेट इदारनि सां गॾु गवर्नमेंट जे इदारनि जा ॿार बि हुजनि त मां सम्झां थो त हीअ गुड एक्टिविटी आहे। ॿारनि खे अहिड़ो चांस ॾिनो आहे साइंस एग्ज़िबिशन खे कंडक्ट करण जे लाइ, हेड करण जे लाइ, त ॿार जेके आहिनि अॼु जी दौर में जिथे माण्हू मरीख़ ते वञी पहुता आहिनि, असांजा जहाज़ ऐं असांजा रिसर्च जेके करण वारी शयूं आहिनि, त हीअ साइंस खे सपोर्ट आहे, हीअ साइंस जी अंडरस्टैंडिंग लेवल आहे, हीअ ॿारनि जो कॉन्फिडेंस लेवल आहे। मुस्तक़बिल जा जेके महिमान आहिनि, ये मुस्तक़बिल जा सुठा साइंसदान साबित थींदा, छो त हीअ एज आहे, हिन उमिरि मां जेकॾहिं हीअ ॿार प्रैक्टिकल जे दुनिया में आया, इंशाअल्लाह वॾा थी हीअ सुठा साइंसदान साबित थींदा। हाणे स्टॉल जेके लॻा आहिनि, जेके प्रोडक्ट्स लॻा आहिनि, असां ॾिसूं था पिया त इनमें ॾाढियूं साइंस जे हवाले सां या मेडिकल हवाले सां जेके बि हिननि जेके प्रोजेक्ट्स ठाहिया आहिनि या जेके छोकिरनि स्टूडेंट महिनत कई आहे, तमामु बहितरीनु ऐं जेका आहिनि तारीफ़ जोगी आहे ऐं इहे एक्टिविटीज़ थियणु खपनि। हीअ इवेंट जेको करायो आहे उनजो बुनियादी मक़सदु इहो आहे त ॿारनि में साइंसी रुझानत पैदा कयूं ऐं साइंस जे सब्जेक्ट जे ॼाण खां सवाइ असांजी तालीम कंहिं बि कम जी कोन्हे का। तंहिंजे करे असांजी जेका क़ौमी तरक़ी आहे उनजो बि साॼो दारोमदार इन साइंस ते रखियलु आहे। पूरी सिंध में थियणु खपनि हीअ जेके आहिनि अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ियूं सरगर्मियूं शागिर्दनि जे लाइ वधि में वधि फ़ाइदेमंद आहिनि। इन सां शागिर्दनि जा हौसला वधनि था। हीअ जेके इवेंट्स थी रहिया आहिनि साइंसी हिसाब सां, इहा हिकिड़ी जदीद हिकिड़े असांजी सोच लाड़ो जेको आहे पंहिंजी जनरेशन खे, ॿारनि खे ॾियणु असांजी ऐन ज़रूरत आहे। दुनिया सां जेकॾहिं कुलो कुलो में मिलाए हलणो आहे त असांखे साइंसी फ़िक्र, साइंसी तजुर्बा पंहिंजी लाइफ में आणणा आहिनि, ॿारनि खे डाइवर्ट करणा आहिनि। इन जे लॻाइण जो इहो ई मक़सदु आहे त ॿारनि में इंक्रीज़मेंट वधे ऐं ॿार सिखनि, फिज़िकली बि सिखनि, मेंटली बि सिखनि। कोई बि फेस्टिवल हुजे, ॿारनि खे कॾहिं बि पोइते न हटणु घुरिजे, हर हिसे में पंहिंजो बेस्ट ॾियणु घुरिजे। जेको मेलो आहे, हिन में असांखे तमामु घणो असां इंजॉय करे रहिया आहियूं ऐं इहे मेला थियणु घुरिजनि। इन्हनि मां ॿारनि जी काफ़ी इंफॉर्मेशन थी वधे, ॿार हथ सां आर्ट कनि था, पंहिंजो हर जेका शइ जेका उहे ठाहिनि था, त उन्हनि खे इन शइ मां ख़बर थी पवे, उन्हनि जो एक्सपीरियंस थो थिए इन शइ में। असल में ही असां हिकिड़ो प्रोजेक्ट डॉक्टर साहब ऐं सरवर साहब लॉन्च कयो आहे ताकि जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि उहो पंहिंजे टॉपिक जा, पंहिंजे सब्जेक्ट्स जा, जेके साइंस जा आहिनि मोस्टली, ऐं ॿियो त कंसंट्रेट असां कयो आहे आर्ट जी तरफ़ खां बि, ऐं जेके बि उन्हनि जे मश्कनि जे अंदरि आहिनि, जेके चैप्टर्स जे अंदरि आहिनि, पंहिंजे टॉपिक्स जे अंदरि जेकी बि शयूं अवेलेबल आहिनि, उन्हनि खे थ्योरिटिकली मां कढी करे प्रैक्टिकल फॉर्म में परफॉर्म करायो आहे। सर, जेको असां सोलर सिस्टम ठाहियो, तमामु घणी महिनत सां ठाहियो। उन खां पोइ साइंस जेके आहिनि, असांजा साइंस एग्ज़िबिशन थींदा त इंसानु जेको प्रैक्टिकल वर्क कंदो, असां एक्सपेरिमेंटल वर्क नथा कयूं, जंहिंजी वजह सां असांजी साइंस थोरी पोइते रहिजी सघे थी, पर हीअं एग्ज़िबिशन्स थींदा त इंसानु घणो कुझु सिखंदो। असांजे ग्रुप जेको आहे उन हिकिड़ो रेडार ठाहियो आहे ऐं ऑटोमेटिक वाटर कंट्रोलर ठाहियो आहे, जंहिंमां असांखे इहो फ़ाइदो आहे त ऑटोमेटिक वाटर कंट्रोलर खे असां यूज़ करे जेको असांजे घरनि में हर रोज़ टैंकी हलंदी आहे पई, उन पाणीअ खां ज़ाया करण खां बचाए सघूं था। किताबनि में जेको असां पढ़ूं था उनखे प्रैक्टिकल कयो आहे। असां अॼु असां प्रोजेक्ट ठाहियो आहे पंहिंजो ह्यूमन आई एंड ट्रांसमिशन ऑफ इम्पल्स, त कीअं अख ते रोशनी पए थी ऐं उहा दिमाग़ वटि पहुचे थी। हिते मौजूद जेके उस्ताद ऐं टीचर्स हुया ऐं उन सां गॾो गॾु जेके शागिर्द हुया, उन्हनि जो चवण इहो हुयो अहिड़ा साइंसी मेला लॻाइण सां शागिर्दनि जे अंदरि मौजूदु जेको टैलेंट आहे उहो उजागर थिए थो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।